प्रोग्राम में भलीकार तव्हां ॾिसी रहिया व्यूज़ टाइम आउं आहियां अनिल कुमार। नाज़रीन, कश्मीरियुनि जी जिदत खे 72 साल गुज़री विया आहिनि, अञा बि कश्मीरी आज़ादीअ लाइ वाझाए रहिया आहिनि। भारत ख़िलाफ़ आज़ादीअ जी लड़ाई विड़ी रहिया आहिनि। अक़वाम मुतहदा जी करारदाद जे बावजूदु भारत पंहिंजी हट धर्मीअ ते क़ाइमु आहे ऐं 1 साल अॻु में आइन जे आर्टिकल 370 खे लागू करे कश्मीर जी हैसियत खे, आज़ाद हैसियत खे ख़तमु कयो वियो ऐं कश्मीरियुनि जी आवाम जे मथां ज़ुल्म ऐं बर्बरत जा पहाड़ किराए छॾिया। इन पूरी सूरत हाल ते राय मालूम करण लाइ अॼु असां पैनल्स जी टीम मौजूदु आहे। अॼु असांखे जॉइन कयो आहे अमर सिंधु साहिबा, शबीर शर साहब, सोहेल सांगी साहब, इनाम भट्टी साहब, निसार खोखर साहब ऐं अदील महर साहब। महिमान खे भलीकार। शुरूआत कयूं था अमर सिंधु साहिब खां। जी अमर सिंधु साहिब, तव्हां ॾे चऊं था, तव्हांखां सुवालु इहो आहे त अक़वाम मुतहदा आख़िर मज़लूमनि सां गॾु बीहण लाइ पंहिंजो रोल कॾहिं अदा कंदो? ॾिसो, कश्मीर जो मामिलो जेकॾहिं ॾिठो वञे ऐं उन में अक़वाम मुतहदा जी जेकॾहिं करारदाद ॾिठी वञे त हिकिड़ी करारदाद खां सवाइ असांखे को बि अहिड़ो रोल नथो मिले अक़वाम मुतहदा जो जंहिंमें जेका असां इंडियन ऑक्यूपेशन ते या इवन जेका असां पाकिस्तान जे जेको रहियो आहे, पंहिंजो दावा रही आहे, उन जे हवाले सां कंहिं बि क़िस्म जी का अॻु भराई थी हुजे, न रुगो अक़वाम मुतहदा जे हवाले सां, पर हक़ीक़त इहा आहे त जेके बि आलमी फोरम थियनि था, आलमी फोरमनि में सभिनी खां जेका मथां ई जेका अहमियत जो हामिल आहे उहा UNA आहे। पर उन खां अलावा जेके रीजनल ऐं मुख़्तलिफ़ जेके आहिनि से इलाक़ाई तंज़ीमूं थियनि थियूं, मिसाल OIC आहे या मिसाल जेके आहिनि से ॿियूं जेके आहिनि से इलाक़ाई तंज़ीमूं आहिनि, उन्हनि जे हवाले सां बि जेकॾहिं ॾिसजे त हिन सूरत हाल में जॾहिं उनखे मुहासिरे खे, कश्मीर जे मुहासिरे खे 1 साल ऐं उन जे ऑक्यूपेशन खे, कब्ज़ागिरी खे ऐं उनजी जेका असां रियासती कब्ज़ागिरी खे तक़रीबन जेके आहिनि 72 साल अची पूरा थिया आहिनि। उन्हनि 72 सालनि जे अंदरि हींअर जेतिरे हद ताईं जेका असां कश्मीर जो इशू जेको आहे सो संगीन सूरत अख़्तियार करे वियो आहे, ओतिरी ई लेवल जी जेका असां वेगाणाई जेका असां मिले थी, जेका अकेलाइत मिले थी, सिफारती जेका असां लेवल ते मां सम्झां थी त ख़ुदि पाकिस्तान जी बि नाकामी आहे जेका उन में UN में सही तरीक़े सां उनजी का लॉबिंग न थी सघी आहे। जेको इहो ख़ासि तौर ते जेका असां 54 खां पोइ वठी 70 जे ॾहाके में ऐं उन खां पोइ हाणे ताईं जेका भारतीय कब्ज़ागिरी जे बावजूदि उते जेके डेवलपमेंट थियूं आहिनि, उते जेके आहिनि से जमहूरी हुकूमतूं आयूं आहिनि या उते जेका थियूं आहिनि, हींअर जेका सिचुएशन आहे, हींअर सिचुएशन त मुकमल तौर ते जेका असां कर्फ्यू वारी, मुकमल तौर ते ज़ुबान बंदी वारी, मुकमल तौर ते कब्ज़ागिरी वारी, मुकमल ॾाढ ऐं इस्तेसाल जो जेको आहे जेको जीअं अॼोको ॾींहुं मल्हायो पियो वञे, हक़ीक़तन उन हवाले सां जेकॾहिं पाकिस्तान जो रोल ॾिसे उहो बि इंतिहाई जेको आहे सो रहियो आहे क्रिटिकल इन हवाले सां मुनासिब जेका लॉबिंग थी सघे आहे UNA में, जेका अकेलाइप आहे उनमें OIC ऐं माना सभई जेके इस्लामी तंज़ीमूं आहिनि, इस्लामी मुल्कनि जी जेका तंज़ीम आहे, उन खां अलावा पाकिस्तान, उन खां अलावा जेके उहा आलमी ज़मीन जे हवाले सां बि जेकॾहिं ॾिसे त हीउ उन्हनि जो फ़र्ज़ु बणिबो हुयो त ख़ासि तौर ते गुज़िरियल जेका साल जेका मोदी सरकार जे फ़ाशिस्ट जेका असां हिन फ़ैसिले खां पोइ जेके कश्मीरी दीवार सां लॻाया विया आहिनि, दीवार सां लॻाइण वारो लफ़्ज़ जो अमर सिंधु साहिब, तव्हांजो चवणु आहे त पाकिस्तान जो रोल ॾाढो अहम आहे पर अक़वाम मुतहदा पंहिंजो रोल अदा न करे सघियो आहे। हलूं था इनाम भट्टी साहब ॾे। जी इनाम भट्टी साहब, आख़िर अक़वाम मुतहदा मज़लूमनि सां गॾु बीहण वारो रोल अदा छो थो करे? अनिल, ॾिसो, अक़वाम मुतहदा न रुगो कश्मीर में पर मजमूई तौर ते दुनिया जे अंदरि जेके बि वॾा डिस्प्यूट्स आहिनि, स्पेशली क़ौमुनि जे हक़ ख़ुदि अख़्तियारी ऐं हक़ ख़ुदि इरादियत वारो, उन में उनजो रोल पार्शल रहियो आहे या खणी चइजे त हिकिड़ो कंहिं न कंहिं डायरेक्शन सां लाॻापियल रहियो आहे। जेके वॾियूं सगारियूं ताक़तवर धुरियूं आहिनि, जेसीं तोणी उन्हनि जी का ख़्वाहिश या रज़ामंदी नथी थिए तेसीं तोणी न त सिक्योरिटी काउंसिल न का जेको आहे सो अक़वाम मुतहदा जा ॿिया इदारा उते को पंहिंजो रोल अदा करे सघिया आहिनि। सभ खां अहम शइ जेका हुई उहा इहा आहे त कश्मीर खे शुरू खां वठी करे
47 खां वठी आर्टिकल 370 जे तहत जेका हिकिड़ी लिमिटेड ऑटोनॉमी मिलियल हुई, जंहिंजे तहत कश्मीरी शहरियत, कश्मीर जी प्रॉपर्टी जी ख़रीदारी या कश्मीर जे अंदरि कारोबार ऐं ॿियनि शयुनि जे लाइ हिकिड़ी गैर कश्मीरी खे जेका उन ते बैन लॻल हुयो या उनखे जेको आहे आइन तौर ते हिकिड़ो तहफ़ुज़ हासिलु हुयो, उहो हिन मौजूदा मोदी गवर्नमेंट जॾहिं ख़तमु करे छॾियो त उन खां पोइ का बि अहिड़ी मूव नज़र न आई जंहिंमें लॻे त अक़वाम मुतहिदा अहिड़ियुनि शयुनि में जिते किन क़ौमुनि जा जेके उन्हनि सां मुआहिदा थियल आहिनि, उन्हनि मुआहिदनि जी जॾहिं पासदारी नथी थिए ऐं उनखे जॾहिं प्रोवोक कयो थो वञे या उन्हनि खे जेको आहे सो ओरांघियो थो वञे त उते हू पंहिंजो किरदारु अदा नथो करे। त आउं सम्झां थो उन में न रुॻो अक़वाम मुतहिदा, पर उन अक़वाम मुतहिदा सां गॾोगॾु पाकिस्तान पंहिंजे इंटरनेशनल फोरम ते उन जी जेका हुजणु खपे, उन क़ौमी ख़ुदि अख़्तियारी ऐं ख़ुदि मुख़्तियारी जे लाइ जेका उन जी मदद थियणु खपे, उन में बि सही तरह सां रोल अदा न करे सघियो आहे। आउं सम्झां थो जेकॾहिं 1947 खां हिन वक़्त ताईं जेकॾहिं पाकिस्तान कश्मीरियुनि जे पंहिंजे हक़ इरादियत ऐं हक़ ख़ुदि अख़्तियारी जे लाइ उन्हनि जी संदसि राय कश्मीरियुनि जे पंहिंजे राय जी घुर कंदो अचे हा त उन्हनि खे इहो अख़्तियार ॾियो त हू छा था फ़ैसिलो कनि। त आउं सम्झां थो हिन वक़्तु इहे मामला कंहिं नतीजे ते पहुची चुका हुजनि हा, पर हिते ॿई धुरियूं हिंदुस्तान ऐं पाकिस्तान पंहिंजे अंदरूनी मुफ़ादात खे बि जेको आहे सो नज़र में रखी करे पोइ उन ते कंदा रहिया आहिनि। जीअं गिलगित बल्तिस्तान जेको आहे उहो हिकु तरह सां कश्मीर जो हिसो रहियो आहे, पर जॾहिं यूएनए जो जेको रोल आहे उहो पार्शल आहे, इम्पार्शल न आहे। हलूं था निसार खोखर साहब ॾे। जी निसार साहब, छा चवंदा तव्हां? आख़िर अलामती किरदारु जेको अक़वाम मुतहिदा उहो कॾहिं ख़तमु थींदो ऐं मज़लूमनि सां गॾु यूएनओ कॾहिं बीहंदो? ॾिसो, हिन में क्रिटिकल रोल जेको आहे उहो वरी बि अक़वाम मुतहिदा जो बीहे थो, छो त सभु माण्हू चवनि था त अक़वाम मुतहिदा किथे आहे, छो त अक़वाम मुतहिदा जो जेको रिज़ोल्यूशन आहे उहो पास थियल आहे। हाणे अक़वाम मुतहिदा जेका आहे, तव्हांखे इहा त ख़बर हूंदी त उहा जेके इन्फ्लुएंशियल लॉबीज़ आहिनि उन्हनि जे हथ में, वॾनि सरमाएदार मुल्कनि जे हथनि में आहे, जेके उनखे फंडिंग कनि था। ऐं उन्हनि जी जेका इम्पार्शलिटी आहे उहा हिते क्वेश्चन मार्क आहे, जॾहिं हेतिरा कश्मीरी जेके आहिनि उहे पूरी तरह सां हिकिड़े हिसार में आहिनि। तव्हांखे इहो ख़बरूं ज़रूरु ॿुधी पई हूंदियूं त ईद निमाज़ ते बि उन्हनि लॉकडाउन करे छॾियो ऐं उन्हनि खे ईद निमाज़ पढ़णु कोन ॾिनो। त तव्हां इहो अक़वाम मुतहिदा जो रोल थो बणिजे त उन्हनि खे उहो हक़ जेको कश्मीरियुनि जो हक़ बणिजे थो उहो ठाराइनि। हिन महिल ताईं जेके आहिनि सरमाएदार मुल्कनि जे झोलीअ में वेठल इदारो आहे ऐं उहो जिते जिते ज़ुल्म थिए थो उते अखियूं बंदि करे वेही थो रहे, ऐं जिते जेको आहे सो हुनखे एक्टिव करिणो आहे तव्हां ॾिसो त उते उहो पाबंदियूं लागू थो करे। उन्हनि मुल्कनि जी जेको इकोनॉमी सीज़ करे थो छॾे, उन्हनि मुल्कनि ते पाबंदियूं हणी थो वठे। त हिते छो कोन थो करे? इंडिया जे ख़िलाफ़ किथे केरु थो हिननि खे रोके त पाबंदियूं न हणो? जेकॾहिं इहा ई ॻाल्हि आहे, कश्मीरियुनि सां जेको आहे सो उन्हनि खे का बि हमदर्दी जेकॾहिं ज़रे बराबरि इन फोरम ते अलाए केतिरा माण्हू तक़रीर करे चुका आहिनि कश्मीरियुनि सां हिमायत में, पर उन जे बावजूदि हू अॼु ॾींहं ताईं को हिकिड़ी अहिड़ो को क़दम, अहिड़ो को एक्शन न खणी सघिया आहिनि जंहिंसां इंडिया जो धचको अची वञे इंडिया खे। त यार जेकॾहिं असां वाक़ई बि कश्मीरियुनि जा हक़ जेके न मारणु शुरू कया त पोइ असां सां हीअं बि थी सघे थो। तंहिंजे करे मां सम्झां थो त उहा इम्पार्शलिटी उहा त रही कोन्हे, हीअ त हिते पार्शलिटी आहे। ऐं पार्शलिटी इहा ई आहे जेको उहे फंडिंग कंदड़ इदारा आहिनि, जेके फंडिंग कंदड़ सरमाएदार साम्राज मुल्क आहिनि, उन्हनि जे ई चवण ते हू सभु शयूं करे थो। तंहिंजे करे मां नथो सम्झां त उन जो को रोल बीहे थो हिन ज़ुल्म ऐं बरबरत में। ठीकु आहे निसार खोखर साहब, तव्हां ॾाढी इंपॉर्टेंट ॻाल्हि कई आहे त यूएनओ सरमाएदारनि जे झोलीअ में विहण वारो इदारो थी वियो आहे ऐं हुनखे ज़ुल्म ऐं बरबरत नज़र कोन थी अचे, हुन जूं अखियूं हुते बंदि आहिनि। वठूं था हिकु नंढो ब्रेक खां पोइ इन ई मौज़ूअ ते बाक़ी पैनलिस्ट सां ॻाल्हाईंदासीं। असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम में हिकु दफ़ो ॿीहर भलीकार। ब्रेक खां अॻु में असां ॻाल्हाए रहिया हुआसीं यूएनए जे किरदार ते, त यूएनए जो किरदारु जेको आहे सिर्फ़ु अलामती आहे ऐं यूएनओ मज़लूमनि सां गॾु छो नथो बीहे, इन ई मौज़ूअ ते हलूं था ॻाल्हाइण अदीम महर सां। जी अदील महर साहब, हिन वक़्त ताईं ॾिठो आहे त करारदाद पास करे यूएनओ चुप करे वेही थो रहे, उनजो किरदारु सिर्फ़ु अलामती आहे। आख़िर उहो मज़लूमनि सां गॾु कॾहिं बीहंदो ऐं छो नथो बीहे? साईं, मज़लूमनि सां गॾु दुनिया जूं ताक़तूं त बीहंदियूं कोन, छो त हीअ ज़ालिमनि जूं ताक़तूं आहिनि। ज़ालिमनि जे मुल्कनि जे जेको आहे सो गॾियल हिकिड़ो इदारो आहे। मज़लूमनि सां कॾहिं बीठो आहे? कॾहिं बि न बीठो आहे। इन ई अक़वाम मुतहिदा जे हूंदे जेको आहे सो जंगियूं लॻनि थियूं, मज़लूमनि ऐं मुल्कनि जे मथां हमला थियनि था, वरी पंहिंजी मर्ज़ी ते उहो निकिरी था वञनि। इहे हिकिड़ो ईअं सम्झो त हिकिड़ो माना
नॉमिनल क़िस्म जो हिकिड़ो रस्मी क़िस्म जो इदारो आहे। अक़वाम मुतहिदा जी पंहिंजूं करारदादूं ॾहाको करारदादूं पास थियल आहिनि ऐं उन्हनि ते अमल नथो कराए, त इन अहिड़े इदारे जी हुजण जी ज़रूरत कहिड़ी आहे? ही हिकिड़ी सॼी जेको आहे सो इकोनॉमी जी जंग आहे ऐं अमेरिका जे ईअं सम्झो त माना मातहत ते हिकिड़ो इदारो आहे ऐं अमेरिका जे चवण ते सभु कुझु थींदो आहे। अमेरिका जा मफ़ाद आहिनि हिंदुस्तान सां, उनजी इकोनॉमी जी मार्केट आहे, इन हिसाब सां हू हिंदुस्तान हुकूमत जे मौक़फ़ जी जेको आहे सो हिमायत कंदो अमेरिका, ऐं अमेरिका जेको चाहींदो अक़वाम मुतहिदा उहो ई कंदो। मज़लूमनि सां त ही दुनिया ही हिकिड़ी मफ़ादनि जी दुनिया आहे ऐं मुल्कनि जा पंहिंजा हिकिड़ा मफ़ाद थियनि था। मज़लूमनि सां जेकॾहिं मज़लूम ख़ुदि बीहनि तॾहिं बि जेको OIC जो किरदारु ख़ुदि मुस्लमान मज़लूम हिकिड़ी मुस्लमान हुजण जे करे ॾिसो न, जॾहिं हुननि ईस्ट तैमूर खे आज़ादु कराइणु चाहियो, गैर मुस्लिम हिकिड़ी कम्यूनिटी हुई, उन्हनि खे हुननि आज़ादी ॾियारे छॾी, पर ही मुस्लमाननि जो मामिलो आहे ऐं मुस्लमाननि जो जेको आहे सो हिकिड़ो इलाइक़ो कब्ज़े थियल आहे ऐं दादागिरीअ जे बावजूद बि जेको आहे सो माना हुनखे को चवण वारो कोन्हे। त इन में पाकिस्तान जो त हिकिड़ो पाकिस्तान हिकिड़ी धुर आहे, सही सॼी धुर आहे। पाकिस्तान पंहिंजो हिकिड़ो ठीकु रोल प्ले करे थो, हिकु इख़लाक़ी ऐं सफ़ारती जेका आहे मदद पाकिस्तान करे थो, इख़लाक़ी ऐं सफ़ारती मदद ई करे सघे थो। पाकिस्तान इन मामले ते डायरेक्ट जंग नथो करे सघे ऐं इन हिसाब सां जंग जेका थींदी आहे उन में बि बैन अवी ताक़तुनि जी हिकिड़ी इन्वॉल्वमेंट थींदी आहे। त पाकिस्तान हाणे योम इस्तेसाल मल्हाए करे इहो कश्मीर सां गॾु बीहण जो, मज़लूम सां गॾु बीहण जो हिकिड़ो ज़बरदस्त मुज़ाहिरो कयो आहे ऐं हीउ पाकिस्तान जेको पंहिंजो नक्शो जारी कयो आहे उन में उनखे ॾेखारियो अथई, छो त अक़वाम मुतहिदा जी अनफिनिश्ड एजेंडा आहे। अक़वाम मुतहिदा उहो हुनखे हक़ ख़ुदि इरादियत जेके प्लेटिसाइड चवंदा आहिनि उनजो हुनखे हक़ु मिलणु खपे ऐं उहो हक़ु जेसिताईं न ॾींदा त असां ॾिसो न हिकिड़ी सफ़ारती दुनिया आहे, इन में जेको आहे सो ईअं हिकिड़ी ताक़तूं जंग विड़ी सघनि थियूं, मज़लूम ऐं मजबूर क़ौमूं जंग नथियूं विड़ी सघनि। हीउ पाकिस्तान जो बि मामिलो आहे ऐं हिकिड़ी इंसानियत जो बि मामिलो आहे। इन हिसाब सां कश्मीरियुनि सां बीहणु घुरिजे ऐं घटि में घटि इंसान जो जेको ज़मीर आहे, दुनिया जो जेको ज़मीर आहे उहो कश्मीरियुनि सां अख़लाक़ी तौरु गॾु बीठो आहे, पर माइट इज़ राइट ताक़त खे जेको आहे सो लटके ॿ मथा आहिनि। इन जे करे जेको आहे सो हू दादागिरी अमेरिका करे थो ऐं इंडिया करे थो ऐं अमेरिका हुन सां गॾु आहे। जंहिंसां अमेरिका गॾु हूंदो आहे त अक़वाम मुतहिदा त उनजे ख़िलाफ़ु नथो वञी सघे। ठीक है दिलमर साहब। नाज़रीन, कल वज़ीर आज़म जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास थी गुज़रियो। इजलास में हर पाकिस्तानी जो टैक्स रिकॉर्ड पोर्टल ते विझण जी मंज़ूरी ॾिनी वई। वज़ीर आज़म जे मुआविन जेको आहे सुधारण लाइ मुआविन जेको असिस्टेंट आहे इशरत हुसैन, उन इजलास खे आगाही ॾिनी त काबीना खे आगाही ॾिनी त मुल्क में सुधारनि ते वफ़ाक़ी इदारनि जो अंग 441 मां घटाए करे 324 थी वियो आहे ऐं मुख़्तलिफ़ इदारनि में हिकु साल खां ख़ाली पियल 71,000 नौकरियूं जेके आहिनि उहे ख़तमु कयूं आहिनि। इन सूरत हाल ते राय मालूम करण लाइ हलूं था अमर सिंधु साहिबा ॾे। जी अमर सिंधु साहिबा, हीअ जेका हुकूमत आहे PTI जी, इन हुकूमत में अचण खां अॻु में 1 करोड़ नौकरियूं ॾियण जो वाइदो कयो ऐं हाणे ॾिसण में अचे थो त सुधारनि जे नालनि ते ऐं ऑस्टेरिटी मेयर्स जे नालनि ते 71,000 नौकरियूं जेके एग्ज़िस्ट कनि पियूं, जेके ऑलरेडी मौजूदु हुयूं, उनखे फिल न कयो वियो पर उनखे ख़तमु कयो आहे। आख़िर हुकूमत जे फ़ैल ऐं कोल में तज़ाद छो आहे? ॾिसो, जेॾी महिल खानसावी जेका असां कंटेनर ते बीह जेके दवाऊं पे कयूं, ओॾी महिल बि जेका सियासी ऐं पाकिस्तान जी मईशत खे सम्झंदड़ माण्हू, उन्हनि ते नज़र रखंदड़ जेके माहिरीन हुआ, उहे उन वक़्तु बि चई रहिया हुआ हीअ सिर्फ़ु सियासी तकरीर थी सघे थी, पर इनखे अमल में आणण जे लाइ जेको घुर्बल जेका असां विल जी ज़रूरत आहे या घुर्बल जेका असां उनजी ज़रूरत आहे इनजी मनसूबाबंदी जी, उहा फ़िलहाल जेका असां उन वटि नज़र नथी पई अचे। न रुगो एतिरो, पर तव्हां ॾिठो त ख़ान साहब कसम खणंदे ई इन जो वज़ारत आला जो कसम खणंदे ई उन खां पोइ जेका असां यकदमि जेका इन 100 ॾींहंनि जो हिकिड़ो प्लान पेश कयो। उहे 100 ॾींहं गुज़रिया ऐं 100 ॾींहंनि में तव्हां ॾिठो त उनजी हिकिड़ी पॉइंट बि जेका असां उहा फुलफिल न थी, हिकिड़ी पॉइंट बि जेका असां प्रोग्राम जेका असां मुताबिक़ कोन हलियो। 100 ॾींहं गुज़री विया, 100 ॾींहंनि खां हलंदे ही ॿियो साल आहे। जेके वाइदा कया हुया उन वादनि जे बरख़िलाफ़ हलण जे करे
इमरान खान ते नालो ई यू टर्न पइजी वियो ऐं यू टर्न जी जेका इस्तलाह आहे उहा तमामु घणी मशहूर इन करे थी छाकाणि त जेके शयूं चयूं वयूं उन शयुनि ते बिल्कुलु उन जे अपोज़िट में जेका असां कमु कयो वियो। हाणे सुवालु इहो पैदा थियो थो त जेकॾहिं 71,000 माण्हुनि खे जेकॾहिं बेरोज़गार कंदा त उन्हनि बेरोज़गार माण्हुनि जे लाइ ॿियो कहिड़ो प्लान थी सघे थो, सोशल सिक्योरिटी जो कहिड़ो प्लान थी सघे थो? छा ईअं त कोन्हे वाकई जेका घणा माण्हू हिन वक़्तु ख़तरो ॾेखारे रहिया आहिनि त माशी बहरान जो जेको आहे माशी बहरान जे खे ॾिसंदे माण्हू इहो चई रहिया आहिनि त ही पाकिस्तान में किथे ईअं त न थी रहियो आहे त पाकिस्तान उन बाल्कनाइज़ेशन ॾांहुं वञी रहियो आहे जंहिंजो ज़िक्र आसिफ़ ज़रदारी पंहिंजे जेके त मुख़्तलिफ़ तक़रीरनि में कंदो रहियो आहे त गैर सियासी माण्हुनि वटि गैर सियासी एजेंडा जे तहत पाकिस्तान जे अंदरि हिकिड़ी जेका असां स्लो प्रोसेस में हिकिड़ी बाल्कनाइज़ेशन थी रही आहे जंहिंमें माण्हुनि खे बेरोज़गार करे ऐं माण्हुनि खे एतिरे हद ताईं तंग कयो वञे जो ख़बर न आहे त हिन मुल्क जो मुस्तक़बिल छा थींदो। पर जेके नज़र अचनि पिया जेके आहिनि से ख़ासि तौर ते माशी पॉलिसियुनि जे हवाले सां जेको आम माण्हू जेको गुर्बत में इज़ाफ़ो थी रहियो आहे उन गुर्बत जे इज़ाफ़े सां बिल्कुलु इहो चई सघिजे थो त हिन पाकिस्तान में ॿ जेके आहिनि से तबिक़ात लाज़मी तौर ते जेके आहिनि से तेज़ी सां विचोलो तबिको जेको आहे सो ग़ाइब थी वियो आहे। हाणे सख़्तु ग़रीब ऐं सख़्तु अमीर जेके आहिनि से तबिको आहे उन जे विच में उहो तबिको जेको जंहिंखे असां मच्छीमानी वारो तबिको चवंदा हुआसीं उहो तबिको बिने ग़ाइब थी चुको आहे। इन पाकिस्तान खे 5 सालनि में या इन खान साहब जे 5 सालनि में माशी माहिरीन कीअं था ॾिसनि ऐं सियासी जेका असां एनालिस्ट उनखे कीअं था ॾिसनि पर हक़ीक़त इहा आहे त हिन वक़्तु मुल्क जंहिं बैंकरप्सी ऐं जंहिं जेका असां बहरान ॾांहुं वञी रहियो आहे उनखे मुंहिंजे ख़्याल में ही 70 साल जेके आहिनि ठीकु आहे। अमर सिंह साहब तव्हांजो मौक़ो अची वियो। हलूं था शबीर शर साहब ॾे। शबीर साहब ही जेको 71,000 नौकरियूं एग्ज़िस्ट कनि पियूं जेके ख़ाली हुयूं जिन ते हुननि पोस्टिंग न कई उनखे ख़तमु करे छॾियो आहे। इमरान खान जी हुकूमत जो वाइदो त 1 करोड़ नौकरियूं ॾियण जो हुयो, नयूं नौकरियूं पैदा करण जो हुयो। हे ख़ाली पियल नौकरियूं भरण जे बदिरां उनखे ख़तमु करे छॾियूं। आख़िर इन जे कौल ऐं फ़इल में तज़ाद छो आहे? ही बार बार अवाम दुश्मन फ़ैसिला छो था कनि? जी शबीर साहब। हाँ अनिल मसइलो इहो आहे त जेके इक़्तिदार जे क्लब जा आहिनि असली वारिस उन्हनि जी कोशिशि इहा आहे त उन्हनि अहिड़ो माण्हू काफ़ी अरसे खां रिहर्सल करे जेको आहे सो आंदो ऐं लगातार हिन खां रिहर्सल पिया कराइनि गुज़िरियल 20 सालनि खां वठी त उनखे पंहिंजे कठपुतली खे आणनि इक़्तिदार में त पोइ उहा सॼी उहो कठपुतली वारो कमु हिन खां जेको आहे वधंदो थो वञे पियो त जीअं माण्हू अॻिते हली पॉलिटिशियन्स मां सियासतदाननि मञा बिल्कुलु बेज़ार थी वञनि ऐं उन्हनि मञा उन्हनि जो वेसाह ख़तमु थी वञे त उहे जेके सियासतदान आहिनि जेके ॻाल्हियूं कंदा आहिनि जेके अवाम सां वाइदा कंदा आहिनि उहे कूड़ा ई हूंदा आहिनि। सियासत जो कमु ई कूड़ ॻाल्हाइणु आहे। बाक़ी हाणे जेके सियासत खां ॿाहिरि कुवतूं जेके आहिनि से उहे ई असुलु इक़्तिदार जो वारिस आहिनि ऐं मालिक आहिनि। हे उहे इक़्तिदार जेके वारा मुसलसिल लगातार जेके अवाम दुश्मन कम हिन खां वठनि था पिया उहे इक़्तिदार जे क्लब वारा हिननि खां वठनि था पिया ऐं उहे ई जमहूरियत दुश्मन कुवतूं आहिनि अवाम दुश्मन कुवतूं आहिनि जेके हिन महिल ताईं हिननि खां अवाम दुश्मन फ़ैसिला ई जेके आहिनि से वठंदा रहिया आहिनि। हे उनजी कड़ी आहे। हे ॿियो को ड्रामाई आवाज़ कोन्हे, कुझु बि कोन्हे को। हे कठपुतली आहे। हिन जे पुठियां जेके हुकूमत था कनि पिया असुलु इहे सॼा अवाम दुश्मनी वारा कम उहे था कनि पिया ऐं सियासतदाननि जेके अपोज़िशन आहे उहे बि हिन ॻाल्हि खे सम्झनि था पिया मगर उन्हनि जो नालो नथा खणनि पिया, उन्हनि खे पॉइंट आउट नथा कनि पिया त असुलु केरु आहिनि हिन जे पुठियां जेको हिन खां सियासत खां माण्हुनि खे बेज़ार पिया कनि, सियासतदाननि खां माण्हुनि खे बेज़ार पिया कनि ऐं सियासत खे जेको माण्हू कुल ईमान सम्झंदा हुया त उन खां जा माण्हू बिल्कुलु हमेशह जे लाइ बेज़ार थी वञनि ऐं वञी जेके आहिनि जॾहिं बि हे चूंडूं कराइनि त उहे पंहिंजे मर्ज़ीअ वारो हुजनि ऐं माण्हू बेज़ार थी सुम्ही पवनि त इहे सियासतदान हूंदा ई अहिड़ा आहिनि। हिन वक़्तु जेका मुल्क जी सूरत हाल आहे इकोनॉमी जी सूरत हाल आहे ही कोरोना जेको आहे सो हलियो उन दौरान माण्हुनि जा मुआशी हालतूं छा वधी पहुचियूं आहिनि, काथे वञी पहुचियूं आहिनि। माण्हू दाल रोटी खाइण जे क़ाबिल में न आहिनि रहिया। उते एॾो वॾो जेको आहे सो वापारी धकु हणणु माण्हुनि खे उहो छा आहे? सिधी साईं इहा दुश्मनी आहे।
असां उहो ई था सम्झूं पिया इक़्तिदार जे क्लब वारा जेके इंजीनियरिंग इलेक्शन कराए धांधलियूं कराए अहिड़ा माण्हू वठी था अचनि पिया, उहे हमेशह हिन मुल्क ते पंहिंजो राज पंहिंजो इक़्तिदार था चाहिनि पिया, मुल्क तबाही किनारे वञे त वञे, उन्हनि जी उन्हनि खे परवाह ई कान्हे का। जी ठीकु आहे नाज़रीन, वक़्तु अॻिते ब्रेक जो, ब्रेक खां पोइ इन ई मौज़ू ते बाक़ी पैनलिस्ट सां ॻाल्हाईंदासीं, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम में हिकु दफ़ो ॿियर भली कार। ब्रेक खां अॻु में असां ॻाल्हाए रहियासीं इमरान ख़ान हुकूमत जे हवाले सां त हुननि 71,000 नौकरियूं कल्ह वफ़ाक़ी काबीना जे इजलास में ख़तमु करण जी ॻाल्हि कई आहे। इन मौज़ू ते हलूं था इनाम भट्टी साहिब जे। इनाम भट्टी साहिब, 1 करोड़ नौकरियुनि जो वाइदो हुयो, 71,000 नौकरियूं ख़तमु कयूं हुयूं हुकूमत जे 2 साल ख़तमु थियण सां। आख़िर हुकूमत जी कौल ऐं फेल में तज़ाद छो आहे? बार बार अवाम दुश्मन फ़ैसिला छो थी करे इहा हुकूमत? अनिल, हिन PTI खे इहा अंदाज़ो ई न हो ऐं ख़बर ई न हुई त मुल्क जी मुआशी सूरताल कहिड़ी आहे ऐं उनखे कीअं हू अॻिते वधाए सघंदा। जंहिं मुल्क जी GDP ग्रोथ जेका आहे उहा तमामु स्लो डाउन हुजे या अञा बि वरी नेगेटिव तरफ़ वञणु शुरू करे त उते जॉब क्रिएशन जो सुवाल ई पैदा नथो थिए। ऐं तव्हां सिर्फ़ु 2019 जो ॿुधायां त 2019 में 2018 में पाकिस्तान जी GDP ग्रोथ रेट हुयो 5.8% ऐं जेको 2019 में घटिजी करे थियो आहे 0.9, यानी एतिरो जेको आहे डिक्लाइनिंग ते, जॾहिं त अफ़गानिस्तान 2019 में 2.9 आहे ऐं बांग्लादेश जेको आहे 2019 में 8.2 आहे। हाणे जेको मुल्क पंहिंजी पैदावारी सलाहियतुनि में कोता हुजे या पोइते हुजे, उनजी का बि ग्रोथ नज़र न अचे त उते जॉब क्रिएशन त सुवाल ई पैदा नथो थिए। नयूं जॉब्स ॾियण त वॾी ॻाल्हि आहे, पर जेकॾहिं जेके एग्ज़िस्टिंग जॉब्स आहिनि उन्हनि खे रुगो सिक्योर कयो वञे, उन्हनि खे ई तहफ़ुज़ ॾिनो वञे, उन्हनि माण्हुनि जे सिर्फ़ु खाद खुराक जो या ब्रेड एंड बटर जो जीअं चइबो आहे सिर्फ़ु पघार जो बंदोबस्तु थिए, इहो ई काफ़ी हूंदो आहे। ही हुकूमत पंहिंजे कंहिं बि अहिड़ी पॉलिसी में का नओं को अहिड़ो प्रोजेक्ट कोन खणी आई आहे जंहिंमें लॻे त मुल्की मईशत में को वाधारो ईंदो। हिननि दावा कई आहे हींअर 2020 जे लाइ त हू 5 समथिंग ग्रोथ रेट ते GDP खे खणी वेंदा, पर मूंखे लॻे नथो त का बि अहिड़ी का हिन वटि रिथा हूंदी, छाकाणि त जेका जॉब क्रिएशन थींदी आहे उहा थींदी आहे इकनॉमिक एक्टिविटी सां। इकनॉमिक एक्टिविटी में पाकिस्तान जे अंदरि न त का नई सनअतकारी नज़र थी अचे, न त का जेका बुनियादी तौर ते ही ज़रई मुल्क आहे जंहिंमें हिननि खे का इन्वेस्टमेंट करणु खपे, न त का उन में इन्वेस्टमेंट नज़र थी अचे। पर ॾींहों ॾींहुं नज़र ईअं थो अचे त उहे सनअती इदारा जेके उन्हनि जी त ग्रोथ रुकिजे थी, पर जेका ज़रई पैदावार आहे उन तरफ़ बि जेको हिन साल माकड़ जंहिं सूरताल खे सॼे मुल्क मुंहुं ॾिनो आहे त उन में लॻे ई थो त ईंदड़ साल कैश क्रॉप्स जेके हूंदा आहिनि उन्हनि जी बि अञा जेका आहे पैदावारी जेका उपत थींदी उहा घटिजंदी। उन जे करे मजमूई तौर ते जेका 2019 में जेका एग्रीकल्चरल ग्रोथ रेट हुयो उहो 2.9 हुयो शायदि, उहो आउं सम्झां थो हिन साल उहो बि अञा घटिजी वेंदो। ठीकु आहे, नमर साहब तव्हांजो मौक़िफ़ अची वियो। हलूं था निसार खोखर साहब जे। जी निसार साहब, नौकरियूं ॾियण जे बदिरां नौकरियूं ख़तमु करण जी ॻाल्हि कई वई आहे, कीअं था ॾिसो हिन फ़ैसिले खे? इहो आम दुश्मन फ़ैसिलो बार बार छो थो अचे हुकूमत जे तरफ़ां? इहो असल में इन ते दिलचस्प जेको कमेंट न उहो पंहिंजो असांजे पटेल कादर पटेल जेको आहे उहो करे आहे, छो त इहा ॻाल्हि ऐं तक़रीर मुराद सईद जी मशहूरु आहे त बाबा हेतिरियूं नौकरियूं ईंदियूं, ॿाहिरियां माण्हू नौकरियूं करणु ईंदा, हीअं थींदो, असां पैसा जेको आहे कर्ज़ हुननि जे मुंहं ते उछलींदासीं। मतिलबु इन क़िस्म जूं शयूं ही चवनि था असां डिजिटल पाकिस्तान ठाहियो आहे। डिजिटल पाकिस्तान बि अहिड़ो ई आहे जेके ऑनलाइन जेके आहिनि न उहे ठगरी थींदी आहे, ऑनलाइन ठग वेठा आहिनि। त यानी ऑर्डर तव्हां एंजेलिना जूली जो कयो ऐं हिते माइकल जॉनसन अची निकिरे, त ही त उहे माण्हू आहिनि। तंहिंजे करे इहो समूरो जेके जिन जिन माण्हुनि चयो पए त बाबा ही रोज़गार पैदा कंदा, तव्हां ॾिठो त ही हिननि अचण सां अची रोज़गार ख़र्चियो ऐं माण्हुनि खे बेरोज़गार कयो ऐं अहिड़ा अहिड़ा फ़ैसिला कया विया जेके बि इदारा आहिनि उन्हनि इंटरनेशनल इदारा उन्हनि हिननि खे भले मजबूर कयो। मजबूरी त ज़ाहिर आहे जेके प्रीवियस गवर्नमेंट्स आहिनि उन्हनि खे बि हुननि कयो हूंदो, पर हिननि त अचण सां अचे चयो त बाबा बिस्मिल्लाह असां हीअ था करियूं, असां घर था मोकिलियूं, सभिनी खे रोज़गार हिननि खे ॾियणो खपंदो हुयो, बजाए उनजे ही लखे जेको असां माण्हू बेरोज़गार वेठा कनि ऐं उहे हमेशह लाइ नौकरियूं था पोस्टूं ख़तमु कनि। त मां सम्झां थो इहो तमामु हिकिड़ो अवाम दुश्मन फ़ैसिलो आहे ऐं अवाम दुश्मन फ़ैसिला जा तव्हांखे ख़बर हूंदी त जेके असर आहिनि उहे सियासत ते तमामु गहरा पवंदा आहिनि। अॼु ॾींहं ताईं तव्हां भले 100 इख़्तिलाफ़ रखो, पीपल्स पार्टीअ लाइ चवंदा आहिनि त माण्हुनि खे रोज़गार ॾिनो। अच्छा,
हुननि जे मथां इल्ज़ाम बि इहे हूंदा आहिनि त बाबा हिननि जेको आहे हद खां वधीक नौकिरियूं ॾिनियूं। नो डाउट उन में जेके आहिनि से लीगल मामला हूंदा, पर रोज़गार खसण जेको आहे मां सम्झां थो उहो ख़ुदि PTI एज़ अ पार्टी, एज़ अ पोलिटिकल पार्टी ऑफ पाकिस्तान इन्हनि खे ईंदड़ जेका इलेक्शन आहे उन में या ईंदड़ वक़्त में इहो ज़रूरु साम्हूं ईंदो त ही उहे माण्हू आहिनि जिन माण्हुनि रोज़गार ॾिनो त कोन हुयो पंहिंजे इक़्तिदार जे दौर में, बल्कि रोज़गार खसियो हुयो। इहो जॾहिं टेग हिननि सां लॻी वेंदो न त पोइ हिननि जे लाइ तमामु ॾुखियो थी पवंदो उन दौर में सियासत करणु, उन दौर में इक़्तिदार में अचणु। तंहिंजे करे आउं सम्झां थो इहो तमामु हिकिड़ो ग़लति फ़ैसिलो आहे। ठीकु आहे, हलूं था आदिल महर साहब ॾे। जी आदिल साहब, हुकूमत बार बार आख़िर अवाम दुश्मन फ़ैसिला छो थी करे? जी आदिल साहब। आदिल साहब तव्हां लाइन ते आहियो? जी नाज़रीन, सिंध जे वॾे वज़ीर चयो आहे त CJ लिंक कैनाल जे मथां इरसा जो को हक़ न आहे, उहा इरसा जे मातियत न आहे, इन करे इरसा खे उन जे बाबति को बि फ़ैसिलो करण जो अख़्तियार न आहे। इरसा जा जेके फ़ैसिला CJ लिंक कैनाल जे हवाले सां आहिनि उहे गैर क़ानूनी आहिनि। यादि रहे त इरसा CJ लिंक कैनाल जे मथां 25 मेगावाट जे पावर प्लांट हणण जी NOC जारी करे छॾी आहे। वॾे वज़ीर इन जी सख़्तु मुखालफ़त कई आहे। वॾे वज़ीर इहो बि चयो आहे त पाणी जी वर्ष बि जेका फार्मूला मुताबिक़ आहे नथी थिए, उनखे फार्मूला मुताबिक़ ॾिनो वञे। इन सूरत हाल ते राय मालूम करण लाइ हलूं था अमर सिंधु साहब ॾे। जी अमर सिंधु साहब, इहो ॿुधायो त वॾे वज़ीर एतिराज़ वारो आहे त NOC जेका आहे उहा गैर क़ानूनी आहे। आख़िर इरसा या गैर क़ानूनी NOC छो इशू कई आहे? ॿियो इहो ॿुधायो त इरसा वफ़ाक़ ऐं सूबनि जे विच में इहे मामला ख़राबु करण जी कोशिशि छो थी करे? ॾिसो, हींअर जेका असां हक़ीक़ी तौर ते ॾिसे त हुकूमत त जमहूरी आहे, पर हुन जा फ़ैसिला जेके आहिनि त उहे ॾाढा आमराणा आहिनि। आमराणा इन सेंस में आहिनि त आइन में जेके फोरम्स मौजूदु आहिनि, आइन में जेको पूरा तरीक़ेकार मौजूदु आहे सूबनि ऐं विफ़ाक़ जे विच में जेके आहिनि से डिस्प्यूटेड मामलनि खे हल करण जो, उन्हनि सभिनी खे पासीरो रखी तव्हां ॾिसो त हिन हुकूमत जेको बि कयो आहे उहो हिकिड़े आमराणा फ़ैसिले तहत कयो आहे। पोइ उहो मामिलो NFC अवार्ड जो हुजे, उहो मामिलो NFC अवार्ड में सूबनि जा जेके आहिनि से नॉमिनीज़ मुक़ररु करण में हुजे, या उहो मामिलो इरसा जो हुजे। इरसा जो तव्हांखे यादि हूंदो त कुझु महीना अॻु में हिकिड़ो जेको आहे सो आइन खां मथां थी हिकिड़ो क़दम खयो वियो हुयो, उहो इहो हुयो त इरसा में हिन जे वज़ीर आज़म जे तरफ़ां इरसा जा ॿई जेके आहिनि से नुमाइंदा जेके ख़ासि तौर ते पंजाब ऐं सिंध जे नुमाइंदनि खे पंहिंजी जेका असां बग़ैर के मंज़ूरी जे बग़ैर के हुनजे लाहे छॾियो हुयो, जंहिंते पिणु जेका असां वज़ीर आला सिंध एतिराज़ कयो हुयो त इहो लाहिण जो अख़्तियार वज़ीर आज़म खे आई कोन। ॿी ॻाल्हि इहा हुई त उहे जेके आहिनि से सूबा पाण जेके आहिनि से मोकिलींदा आहिनि ऐं सूबनि जी जेका असां मंज़ूरी खां सवाइ थींदो आहे, ऐं उन मां हिकिड़ी नियत ज़ाहिर पए थी विफ़ाक़ी हुकूमत जी त उहो कहिड़े तरीक़े सां जॾहिं सिंध जो नुमाइंदो इरसा में उनजी मर्ज़ी खां सवाइ जेका असां वेठो हुजे या गैर मौजूदु हुजे त उते फ़ैसिला कीअं कया वञनि, उन हवाले सां जेका अदम एतमाद वारी फिज़ा हुई उन ते बि जेका असां सिंध जे वज़ीर आला टाइमली जेका असां पंहिंजी जेका असां रिज़र्वेशन ऐं पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड करायो हुयो आइनी तौर ते। हाणे जेको ॿियो मामिलो आहे उहो आहे चश्मा झेलम लिंक कैनाल जो। उन सां बि इहो जेको आहे सो इशू इहो आहे त इहो हिकिड़ो फ्लड कैनाल आहे। फ्लड कैनाल ऐं मूंखे यादि आहे त पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी जेका बेनज़ीर वारी पहिरीं हुकूमत आई हुई, उन हुकूमत खां वठी जेके सिंध जा ऐं उन टाइम ते पीपुल्स पार्टी यकीननि जेका असां प्रो पंजाब वारो हुनजो रोल प्ले कंदी हुई, पर उन टाइम ते जेके सिंध जा मिनिस्टर हूंदा हुया ऐं ख़ासि तौर ते मूंखे यादि आहे त यूसुफ तालपुर जे हवाले सां त उहो उन टाइम ते जेके आहिनि उनजा कुझु बयान रिकॉर्ड ते मौजूदु हूंदा जेको चयो जंहिंजो पहिरियों एतिराज़ साम्हूं आयो हुयो त हीउ जेको आहे सो आहे त फ्लड कैनाल, पर इहो पाणो ई जेका असां वहायो वेंदो आहे जॾहिं त इहो कैनाल इन करे ॾिनो वियो त जॾहिं पाणी घणो ईंदो तॾहिं उहो पाणी जेको आहे सो वहायो वेंदो। हाणे उहो पहिरियों ई महीना जेके आहिनि से उहो चश्मा झेलम लिंक कैनाल हले थो। उन खां पोइ वरी तव्हां जॾहिं हीअ जेका असां मामिलो ॾिसो था त उन ख़ुदि कैनाल जे मथां जेको फ्लड कैनाल आहे
ऐं इहो जेको 12 महीना वंदड़ बि कोन्हे माना जेका असां आइनी तौर ते उनजे मथां जेकॾहिं का बिजली घर या इन क़िस्म जी का शइ ठाहिनि था उहा बि जेका असां सूबनि जी रज़ामंदी सां ख़ासि थियो आहे त मां सम्झां थी त इहा हक़ीक़ी तौर ते हिकिड़ो अहिड़ो आमराणो फ़ैसिलो आहे जंहिंमें आइन जी चीर फाड़ करे पंहिंजे अख़्तियारनि खां मथां जी क़दम खणियो वियो आहे ऐं टाइमली जेको आहे सिंध गवर्नमेंट जो इहो बहरहाल सुठो क़दम आहे उहे शयूं रिकॉर्ड ते छाकाणि जेकॾहिं जेका सिचुएशन असांखे नज़र अचे पई उन सिचुएशन में हिकिड़ी वॾी वेड़ खां सवाइ शायदि हाणे विफ़ाक़ सां जेका असां मामला तय न थियनि पर उनजे बावजूद बि ही जेके आहिनि से वक़्तनि पोइ वक़्तनि रिकॉर्ड जमा कराइण जो रिकॉर्ड करण जो पंहिंजो एहतिजाज ज़ाहिर करण जो इहो ज़रूरु जेको आहे सो हिन हुकूमत ख़ासि तौर ते ही वज़ीर आला मुराद अली शाह जे क्रेडिट ते ज़रूरु वञे थो जॾहिं बि अहिड़ियूं ॻाल्हियूं थियूं आहिनि जॾहिं बि आहिनि मथां थी सूबनि जे हक़नि जे मामले में नतार कई वई आहे तॾहिं हुन मामला जेके आहिनि से उन ते एतिराज़ आया आहिनि बाक़ी इहो इन एतिराज़ खे मां सम्झां थी त सिर्फ़ु सिंध हुकूमत न पर सिंध जे सभिनी माण्हुनि खे जेको आहे सो इन ते एहतिजाज करणु खपे। ठीकु आहे अमर सिंधु साहिबा तव्हांजो मौक़िफ़ अची वियो त सिंध जे सभिनी माण्हुनि खे वज़ीर आला सां गॾु बीह करे इन ते एहतिजाज करणु खपे। हलूं था शबीर शर साहिब ॾे। जी शबीर साहिब वज़ीर आला सिंध जो चवणु आहे त इहो जेको कैनाल आहे सीजे लिंक कैनाल इहो बैनल सूबाई कैनाल आहे इरसा जे मातियत न आहे पोइ इरसा इन जी NOC छो ॾिनी आख़िर इरसा वफ़ाक़ ऐं सूबनि जे विच में छिकताण पैदा करणु छो थी चाहे? कोई मार्च कयो न जीअं में उहा ई कुवत आहे जेका चाहे थी पई त सिंध खे हिकिड़ो अलॻि जेको आहे सो या त मुल्क डील कयो थो वञे पियो या मशरक़ी पाकिस्तान वांगुरु हुनखे बाक़ाइदगी सां मछरायो पियो वञे चढ़ायो पियो वञे पर मछराइण जे लाइ ज़ाहिर आहे त सिंध गवर्नमेंट वटि जेका अवाम जी नुमाइंदगी कंदड़ आहे दावा कंदड़ उन वटि बि मछरजण जे लाइ कुझु कोन्हे को एक्शन खणण लाइ तयारु कोन्हे सवाइ बयानबाज़ी जे जीअं हाणे कणिक वारो मसइलो थियो असां ज़ोरीअ वठंदासीं असल में 18वीं तरमीम जेका आहिनि इहा उन हिननि खे मछराए छॾियो आहे उनजे करे हर चढ़ाईंदड़ कम जेके आहिनि सिंध जे लाइ करण लाइ तयारु आहिनि ऐं कनि था वेठा जेको हिकिड़ो फ्लड कैनाल आहे उनखे हाणे 12 ई महीना वहाइणो आहे बिजलीअ जे बहाने त उतां असां बिजली था वठूं पिया तंहिंजे करे पोइ सिंध ॾे पाणी अचे न अचे हू ज़ाहिर आहे त थर्मल पावर आहे हुन ते उनखे हर सूरत सां भरे रखिणो आहे ऐं भरियल ई उनखे जेको आहे वहन ॾियणो आहे त इहा सूरत हाल में हाणे सिंध गवर्नमेंट में सवाइ बयाननि जे कुझु कान थी करे पई सिंध गवर्नमेंट कॉन्स्टिट्यूशनल पिटीशन दाख़िल करे जेका आहे त भई ही डिस्क्रिमिनेटरी एक्ट आहे डिस्क्रिमिनेशन कई पई वञे ॿाहिरि हुन डिस्क्रिमिनेटरी एक्ट जे ख़िलाफ़ पिटीशन में वञे सुप्रीम कोर्ट में त सुप्रीम कोर्ट जेका असां हिननि खे रोके कि छो पिया हिन क़िस्म जा क़दम खनि ऐं जेके नफ़रतूं छो था पकड़नि सूबनि जे अंदरि हिन क़िस्म जूं हरकतूं छो था कनि पिया सिंध गवर्नमेंट सवाइ इन्हनि बयाननि जे कुझु कोन थी करे पई उनखे छॾा की उहा सही तरह सां अवाम जी नुमाइंदगी करे थी सिंध गवर्नमेंट नुमाइंदगी जे अहल ई कान्हे का जहिड़ा होॾो नायल वेठा आहिनि थोरो हिते नायलनि जो टोलो जेको आहे सो इक़्तिदार ते आहे पोइ कंहिं बि तौर ते पंहिंजी भई आहिनी तव्हांजा जेके आहिनि हक़ उहे घटि में घटि आहिनि जे तरीक़े सां त वठो न उन तरह सां बि वठण जे लाइ तयारु कान हो हर कमु कंदा था वञनि पिया उन्हनि खे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु बदिलो वठिणो आइन जी 18वीं तरमीम जो जेको आइन जी 18वीं तरमीम इत्तेफ़ाक़न पास थी वई जेका केर बि न कराए सघियो न कराए सघियो भुट्टो साहब हिन क़िस्म जो न कराए सघियो इन तरह हाणे पावर जेके आहिनि कॾहिं बि कोन आया सूबनि खे जेके 18वीं तरमीम में सूबनि खे इख़्तियारी पावर जेके आहिनि से मिली विया आहिनि त असुलु मसइलो जेको छेड़ो आहे उहो उन्हनि इख़्तियारनि जो आहे उन ते इहे हलनि था पिया। जी ठीकु आहे हलूं था इनाम भट्टी साहिब जी इनाम भट्टी साहिब इरसा जे जॾहिं मातिहत न आहे सीजे लिंक कैनाल त पोइ उनजी NOC उन छो जारी कई? सीजे लिंक कैनाल जॾहिं शुरूअ में ठहियो हो तॾहिं चवनि था त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहब पंहिंजे सीने ते हथ हणी चयो त आऊं जेसीं जीअर विया हितां को बि सिंध जे हिसे जो पाणी कोन खणी सघंदो ऐं इहा हुनखे ख़बर ई कोन हुई त संदसि इक़्तिदार केतिरो टाइम हूंदो उहो जेको चश्मा झेलम लिंक कैनाल ठाहियो त इन जे लाइ वियो त जॾहिं इज़ाफ़ी पाणी हूंदो ॿोॾि जे ॾींहंनि में तॾहिं हुनखे वहायो वेंदो पर उहो सदाईं वहंदो रहियो आहे उनखे करे केर बि रोके न सघियो। सिंध हुकूमत जी शुरू खां वठी करे उन में दिलचस्पी इहा रही आहे त सिंध जो हिकिड़ो ऑफिसर उन चश्मा वटि सिंध जे सिंधु दरिया ते निगरानी लाइ मौजूदु हूंदो आहे जंहिंखे उते रखियो वेंदो आहे त उहो डेली जी रिपोर्ट जेको आहे पेश करे पर हालति इहा हूंदी आहे त उहो साहब उते पंहिंजे हिसे जे पाणी जी निगरानी करण जे बजाए लाहौर या इस्लामाबाद में रहियो पियो हूंदो आहे ऐं हुनजी मुकमिल तरह सां सही तरह सां निगरानी बि कोन करे सघंदो आहे। उन ऑफिसर जी रुॻो पंहिंजी कोताही कोन्हे पर सिंध हुकूमत जी
पंहिंजी जेका आहे जॾहिं इहा ई पीपुल्स पार्टी हुकूमत इक़्तिदार में न हुई त तॾहिं एंटी थल केनाल मूवमेंट में पीपुल्स पार्टी अॻुवाणी पई कई, पर उन खां पोइ जॾहिं खेनि इक़्तिदार मिली वियो त उन ई थल केनाल जे लाइ पीपुल्स पार्टी बजट में पैसा रखिया ऐं उहो थल केनाल हली वियो। अॼु उन ई हंध ते चश्मा जे मथां पंजाब जे घुर्ज मुताबिक़ जॾहिं पावर जो प्रोजेक्ट लॻायो थो वञे ऐं उन ते जेकॾहिं इरसा उन जी मंज़ूरी ॾिए थी त इन खां वधीक पीपुल्स पार्टी जी कहिड़ी कोताही चइजे त हू पंहिंजे सिंध जे आइनी हक़नि जो हक़नि जो आइनी तौर ते तहफ़ुज़ कोन था करे सघनि। आउं सम्झां थो त पीपुल्स पार्टी खे सिर्फ़ु बयानबाज़ी करणु, वज़ीर आला खे सिर्फ़ु प्रेस कॉन्फ्रेंस करण जे बजाए पंहिंजे इन हक़ जे लाइ, सिंध जे इन पाणी जे हक़ जे लाइ एतिरो सख़्तु मौक़ुफ़ ऐं स्टैंड वठणु खपे जो जंहिंमें फेडरेशन खे महसूसु थिए त फेडरेशन जो हिकिड़ो यूनिट जेको मुकमिल तरह ते वफ़ाक़ ते अदम एतमाद करण जे लाइ अॻिते वधी सघे थो, तंहिंजे करे हुनखे को बि अहिड़ो फ़ैसिलो न करणु खपे जंहिंसां वफ़ाक़ जी सूरत हाल जेका हिकिड़ी पंहिंजे गॾियल उन्हनि क़ौमुनि जे पंहिंजे इकाइयुनि जी गॾियल जेका वहदतुनि जी गॾियल हुकूमत हले थी पई उन ते को उनजो ख़दशो अचे। आउं सम्झां थो त इहा मुकमिल ज़िम्मेवारी पीपुल्स पार्टी जी आहे। जेकॾहिं उते उहो पावर प्रोजेक्ट लॻी थो वञे त पोइ इहो जवाज़ हमेशह जे लाइ ॼाणायो वेंदो त उन पावर हाउस खे हलाइण जे लाइ पाणी खपे ऐं उहो पाणी उतां मुस्तक़िल ठहियो वेंदो। जहिड़ी तरह ते थल केनाल खे पेरिनियल जेको आहे उनखे सिर्फ़ु फ्लड जे तौर ते हलाइण जे लाइ वाइदो कयो वियो, पर अॼु जॾहिं उते ज़मीनूं जेके आबाद थी वियूं आहिनि उन्हनि जी इहा हमेशह घुर्ज रहे थी त उन्हनि खे मुस्तक़िल बुनियादनि ते उहो पाणी खपे ऐं उहो मुस्तक़िल बुनियादनि ते उतां पाणी खॼंदो रहे थो। रुगो झेलम खे फिल करण जे लाइ ठीक है इनाम साहब तव्हांजो मौक़िफ़ चिटो में वाज़े अची वियो असांजे साम्हूं। हलूं था निसार खोखर साहब दे आउं सम्झां थो सिंध हुकूमत खे इन ते सख़्तु मौक़िफ़ रखणु खपे। ठीक है सख़्तु मौक़िफ़ हुकूमत सिंध खे इन ते अख्तियार करणु खपे। हलूं था निसार खोखर साहब दे। जी निसार साहब, इन क़िस्म जी गैर क़ानूनी NOC जारी करे सूबनि ऐं वफ़ाक़ी जे विच में शिकताण छो थी पैदा कई वञे? ॾिसो इहो मुस्तक़िल जेको मसइलो आहे ऐं उहो पाणी जो मसइलो आहे। पाणी जे मसइले जे बाबति सिंध हुकूमत जेका आहे पंहिंजो पॉइंट ऑफ व्यू जेकॾहिं वाज़े रखे ऐं न रुॻो वाज़े पर आइन ऐं कानून जे जेके बि क़ाइदा कानून आहिनि अरसा जा उन्हनि जे तहत इहे रखे ऐं मज़बूतीअ सां रखे त मां सम्झां थो त उन्हनि खे का बि इहा ज़रूरत नथी थी सघे त इन क़िस्म जा कम कनि। ऐं असांजे पाणी जे टेल एंड जेके आहिनि उन्हनि जो त वधीक हक़ आहे ऐं उन्हनि जे हक़नि ते को धाड़ो लॻी सघे। तव्हांखे यादि हूंदो त असांजे पाणीअ ते हमेशह ईअं ई धाड़ा लॻंदा रहिया आहिनि। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते टेक्निकल टीम्स जोड़े इहो चयो वियो त बाबा जेको कोटड़ीअ खां हेठि पाणी आहे उहो ज़ाया पियो थिए। हालांकि सिंध जी टेक्निकल टीम तमामु घणे ज़ोरदार आहे, वज़नाइतो मौक़िफ़ रखियो। एन जी अबासी जी रिपोर्ट ॿियनि जूं रिपोर्टूं उहे साम्हूं आहिनि त बाबा उहो ज़ाया कोन थो थिए। उन खां पोइ बि त कोटड़ीअ खां पोइ बि त सिंध आहे न, कोटड़ीअ खां पोइ बि त आबादी आहे। तव्हां ठटे ताईं ज़मीन कोन थींदी आहे छा? हिन वक़्तु बि वञो त ठटे जूं जेको आहे सो लखी एकड़ ज़मीनूं बर्बाद आहिनि। त असांखे पाणीअ जी वधीक ज़रूरत आहे। ऐं हिकु क्यूसिक जी आउं त चवां थो हिकु क्यूसिक जी मॉनिटरिंग करणु घुरिजे। पर असांजो अफ़सोस इहो आहे त सिंध मां अहिड़ो चूंडे नुमाइंदो मोकिलियो थो वञे जो उहो उते मॉनिटरिंग कोन थो करे। सिंध मां अहिड़ो मौक़िफ़ रखियो थो वञे जो हो उनखे माना हीअ चवंदा न पर हो उनखे हा करे था मञनि। तंहिंजे करे इहे जेके बि असां CJ हुजे ॿियूं हुजनि उहे हू वहाईंदा था रहनि ऐं असां हिते ई हुन में पूरा आहियूं। त साईं बसि ठीकु आहे, असांखे त जवाबु ॾिनो अथनि, लेट त अहिड़ो मोकिलियो अथनि हुन में त न आहे। उनजे करे मां सम्झां थो त मौक़िफ़ रखणु घुरिजे बुर्दबारीअ सां। पंहिंजो हक़ जेको आहे सो उनजी ॻाल्हि बाक़ाइदे ॻाए वॼाए करणु घुरिजे। ठीकु आहे, वॾी महिरबानी निसार खोखर साहब। नाज़रीन तव्हां महिमान जा राय ॿुधा, प्रोग्राम जो पुॼाणी खे पहुतो। असांखे ॾियो इजाज़त। अला वही।